नाज़रीन, सॼी सिंध जियां नसीराबाद में भी डिग्री कॉलेज जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां कश्मीर जे हक़ में रैली कढी वई। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है बशीर लेगारी जी। बशीर जी, अॼु नसीराबाद गवर्नमेंट डिग्री कॉलेज जे प्रिंसिपल आशिक हुसैन कलोड़ो जी अॻवाणीअ में कॉलेज जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जेको आहे कश्मीरनि जी हिमायत में हिकु एहतिजाजी रैली कढी आहे। अचो त उन्हनि खां पुछा कयूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। कश्मीर में जो जुल्म थी रहियो आहे, बरबरत थी रही है, मोदी सरकार जो जो कब्ज़ो है कश्मीर के मक़बूज़ा बणायो वियो आहे, उनके फौरी तौर ते हटायो वञे। जेसी ताईं इहो अमल न थींदो असां ही रैलियूं एहतिजाजी रैलियूं कढंदा रहंदासीं। भारतीय जाबिर रियासत जो जो जबर है उन जे खिलाफ़ आलमी ज़मीर के जागाइण लाइ ही अॼु शानदार रैली कढी है। असां पंहिंजे कश्मीरी भाइरनि खे यकीन ॾियारियूं था त उन्हनि सां ॾुखियुनि हालतुनि में शुरू खां वठी करे पाकिस्तान जा सभई मुसलमान भाइर गॾु आहिनि ऐं अॻिते बि गॾु रहंदा। 27 अक्टूबर ते पूरे मुल्क जियां गवर्नमेंट डिग्री का नसीराबाद में भी ब्लैक डे तौर मल्हायो थो वञे ऐं पंहिंजे कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती तौर ही असां रैली भी कढी आहे ऐं असां इहो दुनिया खे ॾेखारणु चाहियूं था त वबा हुजे कहिड़ी भी आफ़त हुजे पर पंहिंजे मुसलमान भाइर कश्मीरी भाइरनि खे असां कॾहिं भी अकेलो न छॾींदासीं। जीअं मां गवर्नमेंट डिग्री कॉलेज नसीराबाद जे उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो चवणु हुयो त इहा सरकार ज़ुल्म करे रही आहे 1947 खां। उनजी असां भरपूर नमूने सां मज़म्मत कयूं था ऐं आलमी दुनिया खां इहो मुतालबो था कयूं त कश्मीर जे मथां जेको थींदड़ भारतीय ज़ुल्म आहे उनखे बंदि करायो वञे। ॿी सूरत में असांजो ही एहतिजाज जारी रहंदो। जी।